नाज़रीन प्रोग्राम सिंध कचहरी से गॾु आहियां जो मेज़बान ज़फ़र हिकिड़ो सिंध कचहरी प्रोग्राम जो करण जो हिकिड़ो मक़सदु हूंदो आहे। मां तक़रीबन हर प्रोग्राम में ॿुधाईंदो आहियां ऐं रिपीट कंदो आहियां त जेके ॿुधंदड़ आहिनि हिन वक़्तु जेके असांखे सॼी दुनिया में ॾिसनि था ऐं ॿुधनि था उन्हनि जे लाइ त हीअ जेको सिंध टेलीविज़न नेटवर्क प्रोग्राम कंदी आहे सिर्फ़ु इन जे करे त कचहरियूं जेके ओताकूं हुयूं उहे अॻे आबाद हूंदियूं, असांजा वॾड़ा हूंदा हुआ ऐं मुअज़िज़ हूंदा हुआ, ॻोठ जा चङा हूंदा हुआ, पोइ उन्हनि जी ओताकूं हूंदियूं, पोइ शाम जो सभई माण्हू थकल टुटल पंहिंजा कम कारियूं लाहे पंहिंजनि ओताकुनि में अचे उन चङनि जी ओताकुनि में वेहंदा, पोइ पंहिंजा मसइला परावा मसइला ॻोठ जा ओड़े पाड़े जा ऐं उते हल निकिरंदा हुआ, वॾड़ा उते हल कढंदा उन्हनि जो मसइलनि जो। पर हाणे जेको ही जदीद टेक्नोलॉजी अचे वई आहे, मोबाइल सिस्टम कंप्यूटर सिस्टम, उन असांखे ॼण त परे करे छॾियो आहे, असां विछड़ी चुका आहियूं ऐं हीअ जेके असांजूं कचहरियूं आहिनि, जेके असांजूं ओताकूं आहिनि उहे उजड़ी वियूं आहिनि। ओताकुनि में केर बि कोन्हे को, हर माण्हू पंहिंजे जेकॾहिं 5 माण्हू घर जा भाती हिक ई घर में हिक ई कमरे में मौजूदु आहिनि, वेठा आहिनि बि माना मोबाइल ते वेठा ॻाल्हाइनि था, मोबाइल ते सिस्टम हले थो, पर माण्हू हिक ॿिए खे ॾिसण जे लाइ बि तयारु कोन्हे, हिक ॿिए खे साम्हूं ॿुधण जे लाइ बि तयारु कोन्हे। ऐं हीअ जेका असांजो कल्चर आहे इहो कल्चर असांजो पोइते थींदो पियो वियो। हीअ रलियूं, हीअ अजरक, हीअ टोपियूं, हीअ असांजूं सुहिणियूं कचहरियूं, हीअ असांजा सुहिणा सुघड़ ऐं जेको सुघड़नि जी जेका ॿोली आहे, सुघड़नि जी ॿोली मां सम्झां थो त उनजी का तशबीह नथी करे सघिजे, ॼण कोयल जी ॿोली आहे। सुघड़ जॾहिं पंहिंजा उहे लफ़्ज़ पेश करे थो केॾी दफ़ा सुघड़ाए पए, उहो सुघड़ असांजो जेको जिन खे ॿुधण जे लाइ माण्हू परेशान हूंदा हुआ, माण्हू उनखे ॻोल्हींदा हुआ, हाणे हू पाण वीचारा ॻोल्हिनि था त को अहिड़ी कचहरी थिए, को किथे को माण्हू ॿुधण वारो हुजे, असांखे सम्झण वारो हुजे त असां उते उहा शइ ॿुधायूं। हीअ जेको सॼो सिस्टम आहे असांजो कल्चरल सकाफ़ती सिस्टम आहे, इहो ॾींहुं ॾींहुं बिगड़ंदो पियो वञे। त सिंध टीवी इहो फ़ैसिलो कयो त सिंध जे हर ॻोठ हर शहर में वञिबो ऐं जेके उजड़ियल ओताकूं आहिनि उन्हनि खे आबाद कबो ऐं उहे जेके असांजा वॾड़ा शयूं छॾे विया हुआ, जेके हिन असांजे नौजवान नसुल खे इहा ख़बर ई न आहे त ओताक छा आहे, सुघड़ छा आहे, बेत छा आहे, शाइरी छा आहे, उन्हनि खे ख़बर ई न आहे। ऐं हीअ रलियूं छा आहिनि, हीअ अजरक छा आहिनि, पर असांजो मक़सदु जेको आहे उहो इहो ई रहियो आहे त असां पंहिंजे ईंदड़ नसुल खे, नौजवान नसुल खे पंहिंजी हीअ सकाफ़त, पंहिंजो हीअ सिस्टम ॿुधायूं त बाबा असांजे वॾड़नि जूं हीअ सकाफ़तूं, हीअ ओताकूं ऐं हीअ गुजारतूं ऐं हीअ बेत नड़ बेत, इहो जेको सिस्टम हूंदो उहो हलंदो थो अचे। हीअ सिंध टीवी इन जे करे ॻोठनि में शहरनि में हीअ प्रोग्राम कंदी आहे। मां हर प्रोग्राम में इहो ॿुधाईंदो आहियां ऐं मां ज़रूरु सम्झंदो आहियां ॿुधाइणु त जीअं माण्हू जेको नओं ॾिसे थो, नओं माण्हू ॿुधंदड़ आहे असांजो, उहो असांखे ॾिसे ऐं ॿुधे त हिननि कचहरियुनि मां कहिड़ा फ़ाइदा आहिनि। वॾे में वॾो जेको फ़ाइदो आहे उहो पंहिंजी सकाफ़त सिंध जी खे उजागर करणो आहे। ऐं सकाफ़त पंहिंजी उजागर हूंदी त असांजी ॿोली उजागर हूंदी, असां पाण जेको आहे सो उजागर थींदासीं, असांजी क़ौम उजागर थींदी। इहो तसलसल हूंदो आहे। ककड़ शहर में वेठा आहियूं, ककड़ शहर दादू ऐं कैन शाह मेहर जे विच ते आहे। ककड़ तमामु तारीख़ी शहर आहे, हिते तमामु तारीख़ी शख़्सियतूं बि आहिनि ऐं वॾी शख़्सियत जेका आहे साईं मोहसिन ककड़ाई, वॾो शाइर रही चुको आहे, उहो हिन ककड़ शहर जो। उनखां अलावा हिते तक़रीबन पढ़ियल लिखियल माण्हुनि जी तमामु घणी आबादी आहे। हिते जेको मुआशी मामिलो आहे हितां ककड़ जो उहो ज़रायत ते वधीक, ज़रायत सां लाॻापियल माण्हू हिते तमामु घणा आहिनि, पढ़ियल लिखियल बि आहिनि, उन्हनि जा शहरनि सां बि लाॻापा तालुकात पढ़ाइनि सां स्कूलनि सां बि आहिनि, पर घणो जेको मामिलो आहे उहो आहे असांजे हितां जे ज़रायत सां। अॼु असां जेका हीअ पंहिंजी ककड़ शहर में कचहरी जी शुरूआत कयूं था, कचहरी जी जेका सूंहं हूंदी आहे उहो हूंदो आहे सुघड़। ऐं मां सम्झां थो त जेकॾहिं संगत इजाज़त ॾे त कंहिं सुघड़ खे ॿुधूं, इजाज़त आहे संगत। साईं असां सां इम्तियाज़ अली बबर तमामु सीनियर ऐं पुराणो सुघड़ आहे ऐं इहा बि असांजी ख़ुशनसीबी आहे त हीअ जेको प्रोग्राम सिंध कचहरी आहे कंहिं दौर में साईं पाण कंदो ऐं जिथे मां वेठो आहियां उते साईं वेहंदो ऐं हीअ प्रोग्राम कंदो। अॼु असांजी ख़ुशनसीबी आहे त उहो सुघड़ असां सां हिन सिंध कचहरी प्रोग्राम में मौजूदु आहे। साईं छा था ॿुधायो? बिस्मिल्लाह, जेको तव्हांखे अचे सम्झ में, बिस्मिल्लाह। सही अर्ज है त बाड़ो बोल यकीन की कोई कहीं जे ना है बाबा कई तकबर तड़ाए छड़ा माराए छड़ा माए कंजी कर कीन की गिला गिबत गाए शौको शाह नवाज चवे तू थधो रख ज थाए अदा एड़ो छनो छाए जेमा छाट न पवे छिए जी। वाह वाह। पर बाड़ो बोल यकीन की
कोई कहीं जे हड कई तकबर तड़ाए छड़ा खोह पया वनी खड अजल इंदी ओचतो चंदी लहजे में लड दिल गंढ दिलदार सा तो प्रियते पड अदा एड़ो अड्डो अड जेमा मिठो चवन महवाल चे वाह बबर सही वाह पर भाड़े मुरसा भलो न थई खिली वेहण खट मिया पांजो पान पढ़ाई दो तो जल्दी उते झट मिया अदब न रखे उस्तादन जो चलियो सो चरबट मिया इखलाक वारो इमदाद चवया सदा भरियो मट मिया लाहे छड़े लहजे में हुकल बन संदी कट मिया सिद्धो बोलन बबर चे न वराए जे को वट मिया दोस्तो तोरे न पुराणो हुजे पट मिया तब जंड नाओ ना थी जंड नाओ ना थी वाह वाह साईं कीअं मज़ो आयो कचहरी में इहो तो सुघड़ केॾा सुहिणा लफ़्ज़ असांजे साम्हूं जे पेश था थियनि पिया असां सां वरी ॿियो बि सुघड़ वेठो आहे मंज़ूर चांडियो भला वरी जेकॾहिं संगत ॾे इजाज़त हिनखे ॿुधूं बिस्मिल्लाह मंज़ूर साईं साईं असां कुझु वरी मजने खे ॿुधायूं था साईं अर्ज़ात दोस्त रजा दिल जो खोलिया तो दफ्तर साल थिया कि सिक में गुजरी कुछ उम्र मुंजी दिल दिलगी रखे डाढो शौक छजर किसो के आशिक जो जोया जो दतर सोनी सहार जो किसो जा जुदो वने जर वरी चम वजूद में ते जोड़िया तो सरगर पर सोज पड़ा ससी जोरी हिय चम है कर हेकल पुठिया होत जे डोरिया ई डूंगर रांझन हीर जो ख्याल थियो हर हर लीला लीला पे जो विचो होई वर फरियाद शीरी वरी डारियो हो डूंगर नूरी जाम तमाची आन किंजर संदी कर जो आशिक याद ते महमूद गजनवी गोहर सुनिया ने काकुल का चारिया मेरू जंग जर मुमल कंदी काकते कि कोहाया कुंदर बचल दिल फिरी वे बेपासे बियर जाचे डिठम जग में एक नजर आए मनी कर जो गोडाई वरे इश्क में बिठो वसाए बर लैला वाई वात में नाजुक ने एक नजर किसो कया पदर जोड़े वाह सही वाह 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 आखिरी ख्याल शायर जो अची मजने ते बिठो मुल्कन में मशहूरा सचो ही सुकुन मस्जिद मलूक जी हुई रंजल साण रंगन मुल्ला मसीत में खुशियों खूब कन वियो मीर मकतब में चंगा ही चवन व नानो अकरब इल्लाह मिन हबल वरीद आशिक डिठो खन अदब साण उन उते पुछे उस्ताद वाह उस्ताद वाह उते पुछे उस्ताद खांदे इहो के सवाल त दातर तो के दींदो को ख्वाब मंज ख्याल मिलंदो तो के मीर इश्क संदो इकबाल हाकिम मेरे हाल नाजुक पसंद निंड में बुद्धि हकीकत हाल जी मजनू मेहरबान जल्दी आयो जाए ते पंजे मल मकान रैयत राज जी वदी सुदरदी सुल्तान मिस्किन ले मोकलियो खोराकू में खान पटन पहरेदार होयस जंगी सब जवान शुक्र पड़ी सुभान नाजुक पियो निंड में वाह चांडिया वाह अर्ज चो त नाजुक पियो निंड में चंगा ही चवन सुपने में सुल्तान के थियो खाब लिखन सूरत ठाई सेज ते एड़ी लाल लबन नक कुंडो नार जो आहू नेड़ संदन भेरू मिसल भावर जे वरी कारण खाक करन लैला नालो नार जो लिखियो ही अथन सोबत तन की सेज ते वरी मिली बाबू बन प्यालो फिर प्रीत जो पीतो हो पिरियन गुजरी रात वन सुरले सुबह थियो वाह चांडिया वाह अर्ज चो त रात में हामी दी थियो सुबह सूर थियास जानिब हो जे जाए ते वरी खाली खट होयास कपड़ा फान केस लगो वतन वेह लगास खान की न खुशी जो न कि नेणे निंड कयास अंदर मजा आयास सूर हजारे संभरी वाह वाह दाहू दाल जू बुधी मादर चो मुठियास हाने जद रोन पिटन दाहू करन लगो हुंजी मां चो तो मुझे पुट के थियो छा त दाहू दाल जू बुधी मादर चो मुठियास केड़ो चो मर्द मलूक के अज रात और लियास मस्जिद कन्ना मीर के को लगी वाह व्यास मादी अज मुयास केड़ो कर केस सा वाह वाह बुधी हकीकत हाल जी मिड़ी आया मीर मजनू संदी मां वट वेठा सब वजीर उन्हन आज जी सा निखेड़ो नजीर त पान झल तू पाए जो पुछी थी सुधीर त केड़ी काल अमीर दाना तो दाहू करे हाने तू जी मावा तू नी को पुछ असा साद का हकीकत करे कोन तो तने पुछो वेही पुत्र को वेही वेचारी त मियां ने मर्ज जी दे हकीकत सारी केड़े मर्ज मजबूर कई दे दाना दिलदारी कर साईं सतारी सुधरे का सूरज वाह वाह मजनू चयो मां के तो मादर मुंह न रो समझते न सूर जो वरी परो पाद न को रात ठमू रूबरू ख्याल खाब संदो सूरत ठम सेज ते हुस्नदार होयो लैला लिखन ता ते नार संदो नालो उन्नी साण ओच त्यो जो सौदो सवायो हाने मोकल मुंह दियो त वनी दारू वठा दोस्त का वाह वाह इन हकीकत हाल जे
मजनू चो मस्तान कपड़ा फाड़ केस लगो कल हुयो सकान हाय कयूं हाय करे वरी हाय थियो हैरान सड़ी सोच फिराक में दस जेरो जान वतन करे वीरान तरकरी नाई तख्त के कामिल हलियो कोट मां छडे माल मकान ऐशो वतन वीरान छो जो संभालियो सुल्तान पटन पहरेदार हुयो सो उते अज वीरान मोगो थी मस्तान रोई हलियो राह सा वतन छडे वरी आम मिड़ी आया मीर वट लश्कर मानू आम कयो तन केस जो रोई तन सलाम त मेल आंदी सु मजनू तोदर जानी जाम तक न दे तख्त के तू मन खुदा जो नाम सवा तो सुल्तान जे न आलम के आराम ख्याल छडे ही खाम मजनू पेरी मोट तू वाह रे मजनू वाह 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 जबरदस्त है जेकॾहिं संगत इजाज़त ॾिए त हिकिड़ो वरी कलाम बि ॿुधूं असां सां जेको आहे सो उस्ताद मुमताज़ अली बबर वेठो आहे ॿुधूं बाबा वाह वाह बिस्मिल्लाह वो दींदो दे हम यार वो यार दींदो दे हम यार दींदो दे हम यार वो यार कौन भेड़ो खन को दींदो दे हम यार दींदो दे हम यार वो यार दींदो दे हम यार कौन भेड़ो खन को दींदो दे हम यार दींदो दे हम यार दींदो दे हम यार
वाह 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 ज़बरदस्त मुमताज़ अली बब्बर कलाम ॿुधायो ऐं माशाल्लाह यकतारो चपड़ी बि असांजी सकाफ़त आहे इहो बि हाणे असां खां ईअं सम्झो त परे थींदो पियो वञे अॼुकल्ह जेके जदीद साज़ अची विया आहिनि उन्हनि जे हवाले सां हीअ जेको असांजी सकाफ़त केॾी सुहिणी आहे सकाफ़त उहा बि असां खां परे थींदी थी वञे यकतारे चपड़ी वारे खे केरु हाणे ॼण त ॿुधे ई नथो ऐं हीअ शयूं ॼण असांजे लाइ पर हीअ जेको असांजो कल्चर आहे हीअ सकाफ़त हीअ जेके कचहरियूं आहिनि इन्हनि कचहरियुनि में असां कोशिशि कंदा आहियूं त हिन पंहिंजनि प्रोग्रामनि में यकतारे चपड़ी वारा फ़नकार हुजनि ऐं जेके कल्चर सां लाॻापियल हुजनि उहे शयूं हुजनि त जीअं असांजे ईंदड़ नसुल खे ख़बर पवे ज़बरदस्त मुमताज़ अली बब्बर कलाम ॿुधायो नाज़रीन प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे पर हिकिड़ी नंढड़ी वठूं था साई ऐं साई खां पोइ वरी अची मिलूं था तेसिताईं असां सां गॾु रहे भलीकार कचहरी जो प्रोग्राम कक्कड़ में हली रहियो आहे कक्कड़ शहर हिकिड़ो तारीख़ी शहर आहे दादू ऐं ख़ैरपुर नाथन शाह जे विच ते आहे ऐं हिते तमामु पढ़ियल लिखियल माण्हू सुलझियल माण्हू आहिनि हिन जो मूं सवेर बि ॿुधायो त अक्सर हितां जी जेका माण्हुनि जो तालुक़ आहे उहो ज़रायत सां आहे अॻिते प्रोग्राम खे वधायूं था कलाम ॿुधोसीं ऐं वरी सुघड़ बि असां सां मौजूदु आहिनि रुस्तम अली खोसो वेठो आहे रुस्तम खां ॿुधूं रुस्तम छा थो ॿुधाई वाह आजिया ॿुधाईंदुसि आजिया बिस्मिल्लाह भली आया भला पिरी किरोड़ कुर्ब करे वाह वाह आया अंगण मुझे पिरी पेर भरे इन अल्लाह मा साबरीन वाई या वरे परवर न करे परे रबर मुझो रुस्तम चए वाह वाह भली आया भला पिरी दोस्त दिली दिलदार कुर्बान वञा तन जे कदमन तां सदको थिया सोवार आया अंगण अजीब मुझे ही सोना थिया सिंगार ते दोस्तन खां धार रब न करे रुस्तम चए पर बुद्धि कोट कुर्बदारन जो तुरत थी जे तैयार पहुंची वञ पिरी वट मता मोह बडियनी मयार जिते पाका पड़जन प्यार जाए सजन जा सिंगार एड़े दोस्तन खां धार चल रब न करे रुस्तम चए वाह सही रुस्तम वाह पर अर्ज थियो आणे विझ तू अक में मणे मिठाई हु मूर न थे मिठो तोड़े करिस केडी कमाई बेबुनियादे खां भज परे जे चाई चंगाई न तू मेरा अजाई विंदे गुजरी गुलमोद वाह खोसा वाह बेगुणे सा गुड़ न कजे जो गणे न गुण ही सादा लफ्ज सुठा थई सोना तू सुन अचायो अणजाण लाइ करी अंदर में उण तुण जंहिंजो भलो न हुजे बुण ते सां कुर्ब न कजाए वाह अरे वाह वाह पर अर्ज़ थियो कूड़ा डटा केड़े कमजा वारी वटा केड़े कमजा मिठा माण्हू माखी मिसरी खारा खट्टा केड़े कमजा शक्ति ॾिसी तिरकी वञन हट्टा घट्टा केड़े कमजा सोदो सीधो बराबर नाहे मट्टा सट्टा केड़े कमजा ही जन्नत जेड़ी धरती मथे झेड़ा झट्टा केड़े वाह रुस्तम वाह ही गट गिची माला है छतू पागल पट्टा केड़े कमजा पागल भी था पंहिंजा सुञाणन छजक छट्टा केड़े कमजा घर में न इज्जत गुल मोहम्मद बाकी ही अच्छा लटा केड़े कमजा वाह सही वाह 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 जबरदस्त रुस्तम साईं वाह वाह भला इहो गुजारत जो बि सिस्टम थी वञे कचहरीअ में गुजारत हुजे त ॼण संगत वेठी आहे हेॾो भञंदा तव्हां बिस्मिल्लाह कयो बुझारत साईं सुर उमर मारी बुझारत चवे थी त फ़कीर जो वखर तुंहिंजो तोखे नालो न फ़कीर जो वखर तुंहिंजो फ़कीर जो वखर तुंहिंजो तोखे नालो न नालो न नाले में आहे साईं फ़कीर जो वखर नालो टे शयूं वखर नालो फ़कीर बिस्मिल्लाह हा फ़कीर जो वखर तुंहिंजो तोखे नालो न फकीर जो फकीर जो का पिन छा बचे बचे सदा सदा सवाल बचे बचे सवाल बचे भुल बचे भुल बचऊंस बचे भुल बचे फकीर जो भुल वथाण बचे। उहा थाक पिन बेरागण का किस तो चऊंस या बचे हा फ़कीर जो वखर तुंहिंजो तोखे नालो न तोखे नालो न तोखे रहम न करम न बचे करम न बचे बश्क न छा बचे तोखे जायज़ न बचे जायज़ न बचे तोखे जुगाई न बचे फकीर पढ़बा फ़कीर जो वखर तुंहिंजो तोखे नालो न नालो नाले में अचो भला नाले में चए थो हा। रहम करम मंजूर अख्तियार मुख्तियार जागण जीवण वारिस वई भा तू भा तोखे जायज़ ही न राम सिकंदर साधु सलेमान बाहु बिल्लू पप्पू पेहू हे मन वेड़ो जेठो होशू शौकू झोंकू ताल मतलूब आशिक दीदार मन ताल मदद इमदाद चेसी त न खैर ही न बचे। हां चवे थी नाल हां अल्लाह बख्शे न बचे। तोखे अल्लाह न बख्शींदो जो मु भेण सा शादी तो करी बचे बुझे न
अञा चइजो त छा वखर मतां मेहंदी हथनि ते लाई मां तुंहिंजी सॻी भेण आहियां बचे हा पर फ़क़ीर जो वखर तुंहिंजो हाणे मारू ई चवे पई उमिरि खे अदा उमिरि फ़क़ीर जो वखर तुंहिंजो तोखे नालो न ॿुध इहो किनड़ो आर्डर तुंहिंजो वखर किनड़ो बचे। इहो किनड़ो आर्डर तुंहिंजो क़बूल ई न बचे फ़क़ीर जो वखर तुंहिंजो तोखे नालो न तोखे जाइज़ न बश्क न वारस न अमीन न तोखे जुगाए न बचे अब हाणे खोल कर बिस्मिल्लाह टिकी चढ़ी साईं हाणे सुर उमिरि मारू ई हा हाणे मारू खे उमिरि जंहिं महिल खणी आयो त मारू ई चवे पई उमिरि खे अदा उमिरि फ़क़ीर जो वखर तुंहिंजो तोखे नालो न फ़क़ीर जो आ राज मंगणहार फ़क़ीर वाह वाह फ़क़ीर जो आ राज वखर आ चाहे चाहे। नालो आ वाजिब वाजिब हा वाह वाह हाणे चवेसि पई त फ़क़ीर जो वखर तुंहिंजो तोखे नालो न त चएसि पई त हे राज बच्चा हूं तुंहिंजा तोखे वाजिब न वाह 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 साईं वाह हाणे गुजारत थिए खोसो ॾींदो मोहम्मद कासिम जी। सुर उमर मारवी वाह उते चएसि वाह हाणे वरी बि साॻो मारवी जो ॻाल्हाइण उमिरि सां वाह कख जनी जी ज़ात से अदा उमिरि नाला हूंदा कीअं कख जनी जी ज़ात जनी जी ज़ात हा से अदा उमर से अदा उमिरि नाला हूंदा कीअं नाला कख जनी जी ज़ात से अदा उमिरि नाला हूंदा कीअं वाह कख जनी जी ज़ात कख जनी जी ज़ात सभु कचहरी खे बाबा हा सभु कचहरी वाह वाह हा कख जनी जी ज़ात से अदा उमिरि नाला हूंदा कीअं मां घाणे जुटे वाड़े आयसि उहे ॿिए कीअं ठाहींदा कीअं बचे चवे थी त हे कख जो हे तॾे हूंदा कीअं के तॾे उहे ख़ुशि हूंदा कीअं बचे साईं चवे थी कख जनी जी ज़ात ते हे पेहे जेके ठॾियासीं हे जेके धाईंदा कीअं कख जो धाए सोणो ॾाढो हा हे धाईंदा कीअं कख जनी जी ज़ात से अदा उमिरि नाला हूंदा कीअं से ख़ुशि उहे मतारा हूंदा वाह वाह मतारा हूंदा कीअं वाह साईं वाह 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 अदा हाणे शेर खोल कर हा बिस्मिल्लाह कख ॾीर वाह ज़ात जा बुरड़ा वाह नालो मतारो वाह। अदा उमिरि ॾीर जनी जा डुबरा से अदा उमिरि मतारा हूंदा वाह। वाह पोइ साईं बि ॻाल्हि वाह कर। वाह वाह हा साईं मोहम्मद कासिम बाक़ाइदे भञी वियो ऐं मोहम्मद कासिम कुझु ॿुधायो भला ख़ुदा ॾिने मां मां हिकिड़ो चकोर जो बैठ था ॿुधायां हिकिड़ा ॿ टे चकोर चंड ते आशिक़ हूंदो आहे बिस्मिल्लाह हा वाह वाह पर फ़क़ीर चएसि त हिते जो आशिक़ी कई थो हिते कुझु नथो मिले सही हाणे चएसि पियो त रखी चाह चंड सां कई चकोर दिलि चरी वाह वाह ॾाढा ॾींहं ॾुखनि में थी उमिरि गणतियुनि मंझि गरी पाण ते परेशान थी कई केॾी भुल भरी पर जे मुंहिंजो ॿ गुण ॾिसी ॿॿर चवे त वञी की न वरी जे निकाब खणे निर्मल त वञी ॿारहं यार ॿरी न रही होश हिकु ज़री अलील तोखे इमदाद चयो वाह वाह पर चकोर चंड ते तू मरी थियो आहे मस्तान तो वही विञाई वेसला करे निसोरो नुक़सान हू कॾहिं उभरे की न की कॾहिं थे नाले में निशान तू त अली ला इमदाद चवे हू धरे ई नथो ध्यान हल मुझे हो तॾे तू संभाले सुभान मुंहिंजो मोहबत ई महिरबान पंहिंजे बाननि ते त वाह साईं वाह 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 पर चकोर चंड ते तो वही यार विञाई थी चकोर चंड ते तो वही यार विञाई थी ना कोई न नुक़सान में तो जहला जान जलाई थी तै पुछी कॾहिं की न कई चंड चङाई थी पा पेच मुझे प्रिय सा जे सजण जी त सचाई थी पर उहो बेजी पते आशिक़ थई चई जोड़ी खुद खुदाई थी वाह साईं वाह 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 बाक़ी ॾिसी ज़रो ज़ेब जो तो ना निट फिटाई थी उते सुह सवाई थी मुझे बगुण जी त बबर चवे वाह साईं वाह पर चकोर चवाई चङाई कर चरिया ही चवणो पथोड़ी जे पानी मिलई मही कोन मखणो हल मुझे हो तॾे ॾिस मोहबत जो मुरकणो त औखो लॻे अजीब आड़े तुंहिंजे चंड खे बि चलणो साम्हूं मुझे सजण जे न थिए आफ़ताब जो बि अचणो बाक़ी गणतीअ मंझि ॻणणो अथई अजायो वाह साईं वाह 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 मूसा कुंभार वेठो आहे मोहम्मद मूसा खे ॿुधूं छा था ॿुधायो
सिफ़त सब साईं जी जेको मालिक आहे मुल्कन त रहम करम सां रोज़ी रसाए ख़ालक थो ख़लकन ॾेई न पचारे ॾेह धणी गुण गणे छा गणजन हादी आहे हिकमत सां तो फैज़ ॾिए फर्शन क़ाइम आहे कुदरत सां कीअं अॾियो वा अर्शन जेकी ख़लगियल खावंद जथा ॾेह मथां ॾिसजन माण्हू जिन मलाइक जग में तंहिंजी तोह तगन से सभई वठियो नाम वरियाम जो हू हुंगारिन त करीम रहीम गफ़ार तंहिंखे सतार बि त सॾिन पर वना न कर बि वेझड़ो ऐं साईं आहे सभिन पर अमाल कोन्हे असुली था मुंहिंजा ॾोह ॾकन बारी ताला बख़्शींदो ऐं कंदो कुर्ब किनन मिड़ई महिरबानियूं मालिक जूं हुन असां इंसाननि हाणे किसो कयां थो कामिल जो ऐं शौक़ु वॾे शाननि त नबी पैदा कई नूर मझां थियो ज़ामिन ज़ईफ़न वाह वाह जिब्राइल आयो जल्द मां वरी आगे जे अमुरन त मुरसल हलो मेराज ते आहे मर्ज़ी मालिकन सुणल हलियो संभरी मोह बोने मागन त सते अर्श अजीब खे अची पूर पयन त जेकर जुती लाहियां पेज़ार हाणी पेरन उन महिल उते वरी आवाज़ पयो त कनन त दिलबर जुती न लाह जो मता पेर उघाड़ा थियनि वाह वाह ये पेर मुबारक प्यारल तुंहिंजा अर्श मथे त अचन कदम घुमायो कामिल पंहिंजा कस लहे कुर्शन वञी मिलियो मतलूब साथी अरड़ह रात वरियन सांग थिया सजाया जो मालिक मान कयन पर पंजा मझा पंज पूरा कामिल करायन मुलाकात करे मालिक सां वरी मोटियो हो मागन सालक हिते सदाऊं कयूं मन पिरीअ वटि पहुचन करे वॾा कुरबड़ा वरी सकरात मंझ अचन सॼा सबक कलमे जो हिन ॾोही खे त ॾियन आहिनि वॾियूं उमेदूं ऐं असां आसियन त बेशक दुरूद भटी चवे पड़ो सलवात मथां सजणन ओखीअ महिल अचन कंदो सणायूं सर सुभान अल्लाह सुभान अल्लाह अरबी जे आए भला भाग थी विया मिठे मुस्तफ़ा जा हिते माग थी विया सल्लू अला जा शुरू राग थी विया बेहोश बातुन भी सुजाग थी विया हली हीर यसरब का सल्लू अला चई भूली पूरी दुनिया में खैरल वरा चई सुभान अल्लाह जाअकुम मिनल्लाह जो आई सरासर नूर जो संदस बियो ना आसानी ज़ाहिर ज़हूर जो अलफ का वन्नास ताई आ ज़िक्र हुजूर जो जा मुस्तफ़ा जी मर्ज़ी सा रब जी रज़ा आ आसियन जे वास्ते उन जी शफा वाह वाह खुदा के खुदाई में पियारो मोहम्मद वडे मान मर्तबे वारो मोहम्मद बेवाहन जी वाहर यारो मोहम्मद कंदो बुरन सा भलायूं भलारो मोहम्मद मोहम्मद जो मौला सना खान आहे असां जो उन्हीअ ते त ईमान आहे सवा लख नबियन जे सालार आहे सुका बुंड सावा थिया सरदार आहे दावर जे दिलबर दिलदार आहे लाल अम्मा आमना जो लजपाल आयो पत्थरन खे भी सजदे जो ख्याल आयो खुदा जे तरफ का आयो नूरे मुनवर अची थियो आज़हर आहे पाक पैगंबर आई पाण भी अतहर आहे पाक परवर जो पियारो पैगंबर जहीं ते नाज़िल थियो कुरान आहे असां जो उन्हीअ ते त ईमान आहे सुभान अल्लाह वाह वाह मोहम्मद मूसा कुंभार सिंगार ॿुधायो ऐं प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे पर हिकिड़ी नंढड़ी वठूं था साई ऐं साई खां पोइ वरी अची मिलूं था तेसि ताईं असां सां गॾु रहिजो प्रोग्राम सिंध कचहरी जो सिलसिलो ककड़ शहर में जारी आहे हितां जो मुअज़्ज़िज़ ऐं इन इलाइक़े जो वासी आहे ज़ियाउद्दीन सारियो साहब उहो गॾु असां सां वेठो आहे मौजूदु आहे उन खां थोरी कचहरी सॼो सही तव्हांजे हुजण जो फ़ाइदो वठूं ॻोठाणा बि वेठा आहिनि ऐं हारी नारी सभु दोस्त जेके आहिनि उहे इन्हनि मामलनि जा छा मसइलो आहे असांजे फ़सुलनि जो ऐं हीउ जेको तव्हांजो इलाइक़ो आहे ककड़ हिते माण्हुनि जो गुज़र सफ़र छा ते आहे कहिड़ो फ़सुलु वधीक थिए थो कीअं थोरो इहो असांखे हिन प्रोग्राम जा जेके ॿुधंदड़ आहिनि उहे बि ॾिसंदा ऐं तव्हां ॿुधायो बिस्मिल्लाह रहमान रहीम पहिरियों त असां सिंध टीवी खे ककड़ शहर में अचण ते भले कार चऊं था तव्हांजी वॾी महिरबानी हिते ककड़ जे आस पास में ककड़ शहर में हिकिड़ी मिर्चनि जी वॾी मंडी आहे असां वटि काछे जो यानी बारानी इलाइक़ो जेको आहे उन जो बि हिते मिर्च अचे थो ओस पास में असां वटि हिते दादू शुगर मिल 7 किलोमीटरनि ते आहे कमंद जी बि असां वटि पैदावार सुठी आहे उन सां गॾु सारियुनि जो फसल बि थिए थो हिन साल असां वटि काटन बि सुठी थी आहे पर तव्हां जेकी हींअर ॻाल्हि कई इहा हक़ीक़त ते मबनी आहे त को बि असां वटि ॿिज सही नथो ॾिनो वञे ऐं दवाऊं सभु नकुली असली कंपनी जेकियूं आहिनि पंहिंजे हिते भेट में सभु कंहिं पंहिंजे हिसाब सां दवाउनि जो विकिरो करणु मौजूदु रखियूं आहिनि जेकियूं सभु नकुली दवाऊं आहिनि उन्हनि जे ॾियण सां हींअर सारियल फसल खे एॾो वॾो धकु लॻो आहे जो पूरी सिंध में तव्हां ॻाल्हि कई त असांजे ओस पास जे इलाइक़े में
जहिड़ो चारना फसल बचो बाक़ी 12 फसल ख़तम थी वियो हींअर पाछाटनि फसलुनि में थोरो असां वटि ॼण सम्झूं था त कुझु न कुझु मयारी फसल लहंदो सो एतिरी उमेद कान्हे का हिते तमामु कर्नल हिकिड़ो सुठे नमूने जो थींदो आहे जेको जोईअ जो बिज सॼो वेंदो आहे आम सिंध में खाधो वेंदो आहे ख़ुशबू वारो उहो असां वटि सुठी पैदावार ॾींदो आहे हिते असांजो थड़ी इलाइक़ो आहे या असांजे आस पास आहे तमामु सुठे नमूने सां असां वटि उहो चांवर थींदो आहे जेको पूरी सिंध में खाधो वेंदो आहे असां इहा ई सिंध हुकूमत खे इहा ई अपील कंदासीं त महिरबानी करे हितां जे आबादगारनि खे या हितां जे सिंध वासियुनि खे सुठे मयारी बिज ॾिनो वञे सुठो मयारी बिज ॾिनो वञे ऐं दवाऊं जेकियूं आहिनि नकुली उन्हनि ते असरअंदाज़ कयो वञे हर माण्हू नकली दवा रखी वेठो आहे हितां जे आबाद ग़रीब अॿोजन माण्हुनि खे खुरियो लुटियो थो वञे महिरबानी करे जेके हक़ीक़त में जेके दवाऊं ॾी वञनि छो त हारी वीचारो हिकिड़ो मजबूर आहे उनखे पंहिंजे बचनि जे कूत जे लाइ महिनत करण लाइ 6 महीना लॻनि था जेकर 6 महीना उन ते सॼो ख़र्चु लॻाए थो ऐं उनखे पोइ फसल नथो मिले त उहो हिन महिल पोइ हिते हटी थो वञे हींअर अटे जी पोजीशन इहा आहे सिंध जे अंदरि त 50 खां 60 किलो कणिक जो मिलो थो वञे चांवरनि जो अटो 50 रुपया अटो ॾिनो थो वञे ग़रीब माण्हूअ जे पहुच खां वॾी ॻाल्हि आहे हींअर सारियुनि जे नुक़सान थियण करे सॼो ग़रीब माण्हूअ खे धकु लॻंदो छो त हींअर सारियुनि जी आबादी घटि थियण करे रेट वधंदो उहो सॼो नुक़सान जेको पवंदो ग़रीब आवाम खे पवंदो हारीअ खे पवंदो ऐं हितां जी जेके माण्हुनि महिनत कई आहे उहा रायगान वई हली असां इहो ई अर्ज़ु कंदासीं त महिरबानी करे हितां जो सुठो फसल थिए थो कमन थिए थो सारी थिए थी कणिक थिए थी असां वटि कर्नल सुठे नमूने सां थिए थो जेको ॿुधायो महिरबानी करे सुठे नमूने सां हिते जो उपाउ वरितो वञे असुल में कंहिं साज़िश तहत बि सम्झिजे त हिन सिंध माण्हुनि खे तबाह करण जे लाइ हीउ हिकिड़ो असां वटि जेको नकुली बिज ॾिनो वञे थो इहो हिन जो मक़सदु इहो ई आहे त ग़रीब खां ग़रीब जेको आवाम आहे उहो अञा बि ग़रीब थी वञे जीअं उहो पंहिंजी जेकी थोरी घणी अॿनि ॾाॾनि जी मिल्कियत सिंध में हर माण्हू वटि ग़रीब अॿो जो वटि 5 जिरेब आहिनि त जीअं उहो खपाए त को अमीर माण्हू वठे इहा साज़िश असांखे लॻे थी जेको सम्झ में अचे थो त असां हिन टीवीअ जे ज़रिए ॿुधायूं था त महिरबानी करे हिन सिंधी अॿोजन माण्हुनि खे न लुटियो असां सिंधी होशियारु माण्हू आहियूं जेकर उन राह ते आयासीं त पोइ तव्हां बची न सघंदो ॾाढी महिरबानी ज़ियाउद्दीन सारियो साहिबु हिन कचहरी जो जेको आहे सो मौक़ो वठंदे असां तव्हां खां ॿुधोसीं तमामु सुठियूं ॻाल्हियूं जेके हिते ॻोठाणा आहिनि जिन खे का ख़बर न आहे त असुल में छा आहे ज़रायत खे कीअं तबाह कयो पियो वञे उहो तव्हां ॿुधायो वरी सुगड़नि खे बि ॿुधूं पुराणो सुगड़ इमदाद अली बब्बर साहिबु वेठो आहे असां वरी उनखे ॿुधूं इमदाद साईं छा था ॿुधायो अर्ज़ा त खाली ॾिसी खट खे पियस अंदर में उधमाट वाह वाह कयाई वाका वर लहे ॿियो रड़ियूं ऐं रिहाट ॿोली इन में बब्बर चए मूंखे चङी ॾेई विया चाट बुरो फाज़ा बलोचन अलाए कहिड़ी वरती वाट अजूं नर करे विया नाट मूंसां अजब जहिड़ा इमदाद चयो पर अजब जही इमदाद चवे चे ससुई सा सड़ंदी खयो पेरा पुनर जा चे वरखे वौड़ींदी इन अल्लाह मा साबरीन चे पिरतमा पढ़ंदी इंसाफ कयो अदा सा माई की मुणंदी राह में रणदी पई अचे बाजारी बब्बर चवे वाह वाह पर बाजारी ते बब्बर चवे वर ले खया वर वाह वाह रोंदी अचे राह में तू राजी थी रह बर मुंह कुठी के कांध वट पुजा तू परवर पोची पिरी वट दिसा होत के हे कर बीही बलोच बराबर अज कंदा साजियो इमदाद चवे वाह सही वाह पर कंदा साजियो इमदाद चवे दे परवर पनाह पाक मुंह मुझल माजूर ते मण चढ़ीगा माक एक झकू ब्या झोला ट्या डी बिडन था डाक बाज कर बाजार आया हिते होत हलाक चौरंग थिया चाक जड़ बलोच दिसा बबर चे वाह वाह पर बलोच के तो बबर चे पी करे अर्ज आरी जाम अची रस राह में थी मरा हित मुदाम ऋण पट में रिज पुराई चे अजीब ना है आराम इन्हें बोली सवा बियो आहे हर हराम पई पारे अजल जो अंजाम अबोज हुआ इमदाद चवे पर अबोज खे त इमदाद चवे ॾिठो वरी वेगाणो मिड़ी माण्हू मुंझल खां कन प्यारा पुछाणो जवाब में जानी ही पई वारे वराणो खिरेब सां खणी ॻाल्हि त सजण बि सियाणो ओ जो करे ला ॾाढ ॾाढाणो मूं बानी असाण बबर चई वाह वाह बानी त बबर ते ज़ारियूं करे ज़ाल वर खणी ला वनी जो पई मुल्कन मंझ मकाल छो जो दोस्तो इहो पहिरियों केस हो जो मर्द खणी वञनि औरत रहाए वञनि
हाणे चवे पई बानी त बबर चे पई ज़ारियूं करे ज़ाल वर खणी ला वनी जो पई मुल्कन मंझ मकाल ॾेर ॾुखी मां ॾेह में हणी विया कात कलाल मिणी माण्हुनि सां पई करे ही हवाल जेका ॾिसे जानब जो जमाल सा अचे अज़ल में इमदाद चवे पर आई अज़ल में इमदाद चवे वठो हैरत ही हाली चंद घड़ियूं चाह करे विया खणी खान खाली सुधण लधाऊं सूर जी न कयाऊं सोच संभाली हेलो धारो धोबे सां विया करे जार जलाली ओजियूं विया खणी मुंह माली अॼु बाज न कयाऊं बबर हाणे आला अर्ज़ा त पुन्हुआ पेही सोढ़ी भाई न मनही अंदर बाग बहारिया मेवा मंझेई उठो नूर नबी जो थिया सुरहा सभई अॼु केच ख़बर पई त पुन्हू पिरन गडियो पर बाजारे भी बबर चया साईं के सतायो विझी सिर सजदे में नफ्स के निमायो सदके पांजे सोहणे जे अल्लाह अर्ज़ घायो करे मेहरबानिया मालिक मिलायो दोस्तो जन के पिरी पसायो तन कयूं ईदू इमदाद चवे कयूं ईदू इमदाद कयूं ईदू इमदाद वाह वाह जबरदस्त जबरदस्त हाणे वरी हेॾे हलूं मौसीक़ी ॾे असांजा पंहिंजो मुमताज़ अली बबर वेठो आहे बिस्मिल्लाह साईं छा था ॿुधायो वो तुंहिंजा पैगाम ॼन थियो हवाऊं अञा तो हेॾे यार तूं अची अञा तो हेॾे यार
तेरे यार अयां तो तेरे यार और युवा